गंबट वेझो घर बार सां रांदि कंदे ॿ मासूम ॿार सिंधु दरिया जे पाणी में ॿुॾी विया। ॿुॾी वियल ॿिन्ही ॿारनि जा लाश घर पहुचण ते घरनि में कोहराम मची वियो। इलाइक़े में बि ॾुख जी लहर छांइजी वई। गंबट तलके जे कच्छ वारे इलाइक़े ॻोठ महबूब कलोड़ो में घर ॿाहिरां रांदि कंदड़ ॿ मासूम ॿारड़ा 9 वरहनि जो हामिद अली उर्फ ज़वार पुट करम अली कलोड़ो ऐं 10 वरहनि जो रिज़वान अली पुट रजब अली कलोड़ो सिंधु दरिया जे पाणी में पेर तिरकण सबबि ॿुॾी विया। ॿुॾी वियल नीगरनि जे वारसनि ॿिन्ही ॿारनि खे पाणी मां ॿाहिरि कढी खेनि इस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि ॿिन्ही ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। जॾहिं ॿिनि मासूम ॿारनि जा मड़ घर पहुचण ते संदन घरनि में रोज राड़ो मची वियो ऐं इलाइक़े में पिण ॾुख जी लहर छांइजी वई। ॿिए पासे महबूब कलोड़ो पुलिस इतला मिलण बाद फौती ॿारनि जे वारसनि सां मुलाक़ात करे खाउन वाक़े बाबति तफ़सील मालूम करण बाद इत्तफ़ाक़ी वाक़े जी रिपोर्ट पिण दाख़िल करे छॾी आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे त गंबट तहलके जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ महबूब कलोड़ो में घर ॿाहिरां रांदि कंदड़ ॿ मासूम ॿारड़ा 9 वरहनि जो हामिद अली उर्फ ज़वार पुट करम अली कलोड़ो ऐं 10 वरहनि जो रिज़वान अली पुट रजब अली कलोड़ो सिंधु दरिया जे पाणी में ॿुॾी फौत थी विया आहिनि। ॿिनि मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि जे फौत थियण वारे अफ़सोसनाक वाक़े ते इलाइक़े में सोग जो माहौल छांइजी वियो आहे।